You are watching 2 PM Bulletin. जो चीफ इलेक्शन कमिश्नर है, ये जो राजा सुल्तान है, ये नून लीग का एक एजेंट है। आप इसको कभी तस्लीम नहीं करते। इसके सारे फैसले तहरीक इंसाफ के खिलाफ होते हैं। आपके पास कोई इखलाकी जवाज नहीं है चीफ इलेक्शन कमिश्नर बनने का। आपको रिजाइन करना चाहिए। इलेक्शन कमीशन अगूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान जे बयाननि जो नोटिस वठी छॾियो। पैमरा खां पेशावर में PTI वर्कर्स कन्वेंशन में इमरान ख़ान जे ख़िताब जो रिकॉर्ड तलब। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त कमीशन आइनी इदारो आहे। समूरा फ़ैसिला आइन ऐं कानून जी रोशनी में थींदा आहिनि। कमीशन में इनफरादी तौर फ़ैसिला थियण वारो तासुर बेबुनियाद आहे। हेल ताईं समूरा फ़ैसिला इत्तफ़ाक़े राय सां थिया आहिनि ऐं हिक बि फ़ैसिले ते इख़्तिलाफ़ी नोट नाहे आयो। कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबर्स में मुकमल हम आहंगी आहे। मुल्की मफ़ाद में बिना के दबाव जे आइन ऐं कानून तहत फ़ैसिला कया वेंदा आहिनि। इलेक्शन कमीशन PTI अॻवान हलीम आदिल शेख, खुरम शेर ज़मान ऐं सेनेटर एजाज़ चौधरी जे बयाननि जो बि नोटिस वठी छॾियो। कमीशन ख़िलाफ़ संदनि बयाननि जो रिकॉर्ड तलब। केर तो चवे त पंजाब में आइनी बहरान आहे। नओं वॾो वज़ीर अचण ताईं उस्मान बोज़ार ही वॾो वज़ीर आहे ऐं संदसि इख़्तियार बहाल आहिनि। पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ इलाही जो चवणु आहे त पंजाब में वॾे वज़ीर जी चूंड ई नाहे थी। असां हिन मामले ते अदालत सां राब्तो कयो आहे। सॼो मसइलो पुलिस जे हमले सबबु थियो। शहबाज शरीफ़ जे चवण ते पुलिस असेंबली में हमलो कयो हो। राजा बशारत जो चवणु हो त अणचूंडियल ऐं ग़ैर आइनी वॾो वज़ीर चवे थो त खेसि इक़्तिदार ॾिनो वञे। ही लोटन जे वोट सां चूंडणु चाहिनि था। PTI जा 26 बाग़ी मेंबर्स कढो त नवाज़ लीग जी अक्सरियत ख़त्म थी वेंदी। कराची यूनिवर्सिटी में आपघाती हमले जी जांच में अहम अॻ भराई। कानून लागू कंदड़ इदारनि जो कराची जे इलाइक़े गुलशन मेमार स्कीम 33 में मुबैना बमबार औरत जे वालिद जे घर ते छापो। लैपटॉप ऐं अहम दस्तावेज़ तहवीन में वठण बाद घर सील। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त बमबार औरत जे वालिद जे घर में सरकारी नंबर प्लेट जी गाॾी ते अचवञु थींदी हुई। गुलिस्तान जौहर ब्लॉक 13 में औरत जो फ्लैट बि जड़ती बाद सील। ज़रियनि जो चवणु आहे त बमबार औरत 3 सालनि खां मसवाड़ी फ्लैट में रहंदी हुई। बमबार औरत जा 6 भेण भाइर आहिनि। संदसि हिकु भेण PhD डॉक्टर आहे। ईद उल फितर जे मौक़े ते अवाम जी सहूलत लाइ समूरियूं बैंक्स छंछरु ॾींहुं बि खुलियल रहंदियूं। स्टेट बैंक जी हिदायत बाद जारी थियल पधिराई में चयो वियो आहे त 2 खां 5 मई ताईं ईद जूं मोकलूं आहिनि। 3 अप्रैल ते बि बैंक्स खुलियल रखियूं वेंदियूं त जीअं शहरनि खे पैसनि जी मुंतक़िलिन में परेशानी न थिए। निजी ऐं सरकारी बैंक्स खे मोबाइल ऐं इंटरनेट बैंकारी फ़ाल रखण जी हिदायत। पाकिस्तान जहिड़े इस्लामी मुल्क में व्याज खां पाक मौशी निज़ाम हुजणु घुरिजे। वफ़ाक़ी शरई अदालत व्याज जे निज़ाम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त रिबा जो ख़ात्मो इस्लामी निज़ाम जो बुनियाद आहे। कर्ज़ सूदो कंहिं बि सूरत में वरितल व्याज रिबा में अचे थो। इस्लाम में रिबा खां मना थियल आहे। पाकिस्तान में कुझु जायुनि ते अॻुई व्याज खां पाक बैंकारी निज़ाम मौजूदु आहे। हुकूमत ॾेही ऐं परदेही कर्ज़नि तोड़े मुंतक़िलिन खे व्याज खां पाक बणाए। जमायत इस्लामी सूदो ॿियनि पार्टीज़ मुल्क में व्याज जे निज़ाम ख़िलाफ़ वफ़ाक़ी शरई अदालत में दरख़्वास्तूं दाख़िल कयूं हुयूं। सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुज़्ज़मा जे साले तरफ़ां आपघात जी कोशिश। हाला में अॻूणे काउंसलर मोहम्मद बचल पाण ते पिस्टल जो फायर करे छॾियो। ज़ख़्मी हालत में हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल। मोहम्मद बचल इल्ज़ाम हयो आहे त मखदूम सईदुज़्ज़मा ऐं संदसि साथियुनि मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे। इंसाफ़ न मिलण ते इंतिहाई क़दम खणण ते मजबूर थियो आहियां। मखदूम सईदुज़्ज़मा जे साले कुझु अरसो अॻु बि मथस मिल्कियत फॿाइण जा इल्ज़ाम हया हुआ। तनो ग़ुलाम हैदर में कुकड़िन जे फॉर्म ते चौकीदार जी फायरिंग में मुबैना चोर मारिजी वियो। हथियारबंद फार्म ते चोरी करे रहिया हुआ त चौकीदार मथनि फायरिंग करे ॾिनी। हथियारबंद मारिजी वियल चोर जो लाश छॾे फरार थी विया।
पुलिस तरफ़ां वाक़े जी जांच शुरू। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़रई पानी की संगीन खोट ख़त्म न थी। आबादगारनि के एहतजाजनि बावजूद शाखुनि ऐं वाहुनि खे पानी न मिलियो। मलकानी शरीफ़ में आबादगारनि जो 3 ॾींहं बि निटण उस में मुज़ाहिरो। आबादगारनि दायो आहे त जरकस शाख, खोसकी, बंगार, ऑयलपुर, बागो माइनर ऐं ॿियनि शाखुनि में वारी उॾामी रही आहे। आपाशी अमलदार पुछड़ी जे आबादगारनि जो पाणी बासर ज़मींदारनि खे विकिरो कनि था। पिंगरियो में पीअण ऐं ज़रई पाणी जी संगीन खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाज। शहरनि ऐं आबादगारनि जो चवणु आहे त पाणी जी अड़हूंद सबबि माण्हू ऐं माल परेशान आहिनि। एहतजाजनि बावजूद पाणी नथो मिले। पीअण ऐं ज़रई पाणी जल्द ॾियण जो मुतालबो। हैदराबाद की एहतसाब अदालत वरी वज़ीर के प्राइवेट सेक्रेटरी सलीम बाजारी के नैब अग्यां पेश थियण जो हुक्म ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान जांच ऑफिसर अदालत के आगाही ॾिनी त कराची में सलीम बाजारी ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि बाबति जांच हली रही आहे। नोटिस जारी थियण बावजूद सलीम बाजारी नैब अग्यां पेश नाहे थियो। सलीम बाजारी जी उबूरी ज़मानत में बाद ऐं खेसि नैब अग्यां पेश थियण जे हुक्म बाद ॿुधणी मुलतवी। जदीद दौर में भी सिंध जा ॿार बिना स्कूली इमारत जे तालीम पिराइण ते मजबूर। ख़लीफ़ो कासिम में स्कूली इमारत ज़बून हाल हुजण सबबि ॿारड़ा वणनि हेठां तालीम पिराइण लॻा। शागिर्दनि ऐं उस्तादनि जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते क्लासिस में चापड़ किरंदा रहिया आहिनि। ख़ौफ़ विचां स्कूल में पढ़ाई न पिया करायूं। आला इख़्तियारनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं पर इमारत जी मुरम्मत न कराए ॾिनी वई। तालीम खाते जे वज़ीर खां नोटिस वठी इमारत जी मुरम्मत सूदो बुनियादी सहूलियतूं ॾियण जो मुतालबो। पडीदन में रेलवे ट्रैक ते जुड़ती में लठन पडीदन में रेलवे ट्रैक ते झेड़े में लठन, लतुन, मुकुन ऐं सिरोटन जो बसकारो। शर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े सबबि 2 ॼणा ज़ख़्मी। ट्रेन जे गुज़रण बावजूद ट्रैक ते झेड़ो जारी रहियो। 2 ॼणनि जे ज़ख़्मी थियण बाद धुरियूं झेड़ो ख़त्म करे फ़रार थी वयूं। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़माने थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।